में ॾिसो मुंहिंजा बुज़ुर्ग हो मुंहिंजा अज़ीज़ो, तिरमाह बिन आदि अली अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे सफ़ीन जे जंग जो सिपाह सालार हो। तिरमाह बिन आदि सिपाह सालार, सिपाही न, यमनी हो, कमाल जो अहल बैत जो आशिक हो। 20,000 जंग जू सिपाही हिन जे कबीले में, हिन जी कमांड में आ। ॻोठ ॾे अनाज ख़त्म थी वियो हुअसि यमन में, कूफे मां आयो हो अनाज वठण घर जे लाइ। उज़ैबुल हयजानात जे मंज़िल तां जॾहिं गुज़रे पियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो काफ़िलो बि उते पहुतो। तिरमाह जी मौला सां मुलाक़ात थी वई। मौला काॾे? हे बच्चा, हे ॿार, हे ख़ानदान, हे क़बीलो, हे कुटुंब। मौला फरमायो तिरमाह करबला हलंदे? जी मौला, तव्हांखे कीअं छॾिबो, ज़रूरु हलबो। मौला फरमायसि बिस्मिल्लाह। मौला रुगो चंद लम्हनि जी मोहलत ॾियो। मौला फरमायसि ख़ैर में? हा मौला, घर बच्चनि खे अनाज कोन हो, हीअ अनाज कूफे मां ख़रीद कयो अथमि। रुगो एतिरी इजाज़त ॾियो, हे यमन ड्रोड़ां तो घोड़ो तेज़ आहे, पहुचाए बच्चनि ताईं, घर बि न वेहंदुमि, बच्चनि खे अनाज ॾेई पहुतुमि करबला। इमाम फरमायोसि तिरमाह करबला कंहिंखे ज़बरदस्ती वठी वञण जी जाइ न आहे। इख्तियार तुंहिंजे हवाले आहे, हलणु चाहे त बिस्मिल्लाह, ऐं जे घर तो वञणु चाहे त भले वञ, राज़ जो राणो आहे। पर तिरमाह सोच जा सही, ईअं न थिए जो देर थी वञई, तूं पहुचे ऐं मुसाफ़िर हलियो वञे। न न न न मौला आयुसि, वियो, घर अनाज पहुचाई बच्चनि ताईं, वापसि आयो उन्हनि पेरनि ते। लेकिन जेसि ताईं पहुतो त 11 मुहर्रम जी सुबुह थी वई। पोइ त अमा मौला अथई, करबला जी खाक मथे में विधई, सॼी उमिरि रोंदो रहियो। माण्हुनि 6 लाल विलायत जेका पुछो, मौला तिरमाह छो रहिजी वियो करबला खां? सचो भी हो, मुखलिस भी हो, आशिक भी हो, अली अमीर जे लश्कर जो सिपाह सालार भी हो, छो रहिजी वियो? मौला फरमायसि रहिजी इन करे वियो, जॾहिं ॾिठई त अली अमीर जूं धीअरूं सफ़र में हूं, पंहिंजे धीअनि जी बुख यादि छो आई? किथे था तोरिन? वअस्अलुल्लाह अन यजअलनी मअकुम फिद्दुनिया वल आखिरा। मौला इन गिरियो ज़ारीअ जी क़ल्ब में उहा इश्क जी तड़प पैदा कर जो दिल तोखां धार रहण ते राज़ी ई न थिए।